पीपल्स पार्टी चयो आहे त ॿेट सूबे जी मिल्कियत आहिनि, उन्हनि ते कब्ज़े जी कोशिश नाकाम बणाई वेंदी। ऐवान सदर के ऑर्डिनेंस फैक्ट्री बणायो वियो आहे। पेटनि बाबति सदाती ऑर्डिनेंस गैर आईनी आहे। सदर आरिफ अलवी इस्तीफ़ा ॾे। सेनेटर अज़हर अबानी सेनेटर शीरी रहमानी मोलाबख्श चांडो सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॿेट सूबनि जी मिल्कियत आहिनि, उन्हनि ते सूबे जो अवाम जो हक़ आहे। हुननि चयो त सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े जी कोशिश खे हर सूरत में नाकाम बणायो वेंदो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सेनेटर अज़हर अबानी जो त ॿेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस गैर आईनी आहे। ऐवान सदर के ऑर्डिनेंस फैक्ट्री बणायो वियो आहे। सदारती ऑर्डिनेंस आर्टिकल 99 ते पूरा नथा लहनि। सदर आरिफ अलवी पाण ई इस्तीफ़ा ॾेई छॾे। हुन चयो त हुकूमत ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते माण्हुनि खे अगवा कयो वञे थो। हिन हुकूमत ऐं इदारनि में राब्तनि जो वॾो नुक़सान आहे। मौजूदा न्याज़ी सरकार कंहिंखे बि एतमाद में न पई वठे। ॼाणी माणी इदारा तबाह करे निज़ाम खे मफ़लूज बणायो पियो वञे। अज़हर अबानी जो त मुल्क में को सिस्टम ई मौजूदु न आहे। महांगाई उरूज ते आहे, केरु पुछण वारो ई न आहे। वज़ीर पार्लियामेंट खे ई अहमियत नथा ॾियनि, क़ाइम कमेटियुनि जे इजलासनि में नथा अचनि, न वरी पार्लियामेंट में का पॉलिसी जोड़ी वञे थी। हुन चयो त हुकूमत पार्लियामेंट खे गैर फ़ाल करे छॾियो आहे। हुकूमत जे ग़लति अमलनि सबबि मुल्क में दहशतगर्दी वाक़िया वधनि पिया। अवाम बि हिननि मां बेज़ार थी वियो आहे।